कामयाबी के 1 साल का जश्न। मटियारी खां ख़बर शामिल कंदासीं त पलीचाणी में ॾियारी जे मौक़े ते हिंदू बिरादरी पारां लॻायल फटाका जे स्टालनि ते पलीचाणी पुलिस जी चढ़ाई। पलीचाणी में स्टालनि मालिकनि ऐं हिंदू बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॾियारीअ खां अॻु पलीचाणी पुलिस खां इजाज़त वरिती त असांजे ख़ुशी जे ॾियारीअ ते असांखे फटाकनि जे स्टाल हणण जी इजाज़त ॾिनी वञे, जिते पलीचाणी पुलिस इंचार्ज पारां फी फटाकनि जे स्टाल जे घुर 5 खां 10,000 घुर कई वई, जेका पिणु असां उनखे ॾिनी। पर सॼे ज़िले में मटियारीअ में हिंदू बिरादरी जा माण्हू आज़ादी सां ॾियारी मल्हाए रहिया आहिनि। पोइ बि असां खां पैसा वठण बावजूद पुलिस असांजे लॻल फटाकनि जे स्टालनि तां फटाका खणण ऐं गिरफ़्तारियूं करे सम्झ खां ॿाहिरि आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि जो चवणु हो त हींअर असांजे मुस्लमान भाउरनि असांजो एहतजाज करे साथ ॾिनो ऐं असां पुलिस खां स्टालनि तां खयल फटाका बि एहतजाज करे वापसि कराया आहिनि। DIG हैदराबाद, SSP मटियारी ऐं SHO छापर दरपुर खां इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे।